दोस्तों रहड़ की दरबार में साईं साधराम जी ही आखिरी वीडियो आहे जेका हू पंहिंजे पुट रोहित लाल जे साम्हूं ऐं केॾो न हिक ॿियनि सां हू प्यार ऐं मुस्कुराहट ऐं ख़ुशी महसूस करे रहिया आहिनि। मां दोस्तो इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही ईअं न पियो लॻे ॼण को जुदा थी वेंदो आहे जानी जा दोस्त जा पंहिंजो भाउ। आख़िरकार उहे महीने जा 2 महीननि खां बाद या 6 महीननि जा साल जे अंदरि हू मिलंदा आहिनि, तॾहिं एतिरे क़दुरु ईअं खिली मुस्कुराए न मिलंदा आहिनि। ही त आख़िरकार पंहिंजा सॻा यानी कि पीउ ऐं पुटु आहिनि। हिननि जो प्यार ऐं मुहबत ही हिकु दुनिया जे लाइ वॾो मिसाल आहे। हिन मां खोड़ सारियूं सचाई ऐं खोड़ सारियूं मुहबतूं ऐं खोड़ सारा ॾुख ऐं दर्द यानी कि महसूसु थियनि था त पंहिंजनि सां परावनि खां त ठहियो पर पंहिंजनि सां बि एतिरे क़दुरु प्यार मुहबत कयो। छाजे करे ही दुनिया फ़ानी आहे, हिन दुनिया में को भरोसो न आहे। अॼु ही साईं साधराम जी वीडियो मां ॾिसी मूंखे ईअं महसूसु थियो त यार मां ही वीडियो छो न दोस्तनि खां शेयर कयां त जीअं साईं साधराम जी यादि ताज़ा थी वञे। ऐं प्यारा दोस्तो मां इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त साईं साधराम यानी कि हू गैरनि सां ऐं दुश्मन सां बि एतिरे क़दुरु मिलंदा हुआ जो दुश्मन पंहिंजा सभु यानी कि गम ॾुख भुलाए साईं साधराम जी अॼु उहे साॻिया माण्हू तारीफ़ था कनि। छाजे करे चवंदा आहिनि त दुश्मनी कख खां बि सुठी न आहे जो हवा में अची हू लुॾी अची अख में पवे। त प्यारा दोस्तो ही हिकु वॾो मिसाल आहे ऐं ही हिकु वॾी कहाणी आहे। ही मोहबत जो पैगाम आहे जेको हींअर झर झंग दुनिया शहर जबलनि बहरनि में हले पियो साईं साधराम जो। ऐं साईं रोहित लाल अॼु तव्हांखे ख़बर आहे त उन जी अॼु पगड़ी जी रस्म मुकमल पूरी थी वई। अॼु साईं साधराम जे यानी कि हितां विछड़ी वञण जो 13हों ॾींहुं मुकमल थी वियो ऐं कंहिं का बि सलाह या का बि मशवरे बग़ैर साईं विक्रम लाल उर्फ राजा साईं उनखे पग ॿधाए छॾी। तव्हांखे ख़बर आहे त काफ़ी जेका आहे साईं साधराम जे ॾुख ऐं गम में काफ़ी जेके अक़ीदतमंद हुआ अॼु उन्हनि जे चहिरे ते साईं साधराम जे पुट साईं रोहित लाल जे मथे ते पग ॾिसी ऐं गादी नशीन जी जेका आहे सा हींअर सभु ज़िम्मेवारियूं साईं रोहित लाल जे सिर ते आहिनि। काफ़ी उन्हनि जे अक़ीदतमंद इहा पग ॾिसी खोड़ सारा जेके बि साईं जे गम में आहे अॼु उन्हनि जे चहिरनि ते बिल्कुलु हिकु ख़ुशी ऐं मुस्कुराहट ऐं हिकु मुहबत ऐं उहे सभु गम भुलाए करे अॼु सभु ख़ुशि आहिनि। साईं रोहित लाल सां तमामु ई प्यार ऐं मुहबत जो इज़हार करण जे लाइ खोड़ सारा माण्हू हींअर बि मौजूदु आहिनि। के अचनि पिया के वञनि पिया। ही सिलसिलो ई अहिड़ो आहे। ही चल पल जो दौरु आहे। हिते के पिया ईंदा के पिया वेंदा। दोस्तो चवंदा आहिनि त कद कछड़ा न आहिनि दिलनि ते दर्जा आहिनि। ही हिकु उहे दिलियूं आहिनि। तव्हां ॾिसी रहिया आहियो त साईं साधराम वारो ई साॻियो ई हलण जो ॻाल्हाइण जो निवड़त जो ॿाहूं ॿधण जो सभु कुझु उहे साॻिया सूर ऐं उहे साॻियूं मुहबतूं ऐं उहे साॻिया ई चाहत वारा नमूना उहा साॻी अख ऐं उहा साॻी नज़र साईं रोहित लाल में नज़र अचे पई। छाजे करे जो चवंदा आहिनि त जहिड़ा कांव तहिड़ा ॿचा शींहनि जा ॿचा शींहं ई थींदा आहिनि। पर दोस्तो ही वॾो हिकु मिसाल आहे जो हर जॻह हर हंधि इहो ई आवाज़ु हले पियो त ही जेका रहड़ की दरबार जी गादी मिले त साईं रोहित लाल खे मिले यानी कि साईं साधराम जे पुट खे मिले। छा हो छा साईं कंहिंखे पैसा त कोन्हे न हुआ। इहा हिकु मुहबत हुई, इहा हिकु चाहत हुई, इहा हिकु महिनत हुई, इहा हिकु लगन हुई जेके साईं साधराम दुनिया भर में करे ॾसियो। अॼु तव्हां पाण ॾिसो पिया त केतिरे क़दुरु अवाम आहे। वॾा वॾा महबूब सूरतूं अचनि पिया, ग़रीब बि अचनि पिया अलाए किथां किथां खां दीदार जे लाइ। ऐं हुनजे सिक में ऐं हुनजे प्यार में खोड़ सारा महबूब लीडर ऐं खोड़ सारा हज़ारे गुलदस्ता पंहिंजे हथनि सां साईं जी तस्वीर ते विछाए ऐं उहो यादि हिकु ताज़ा पिया कनि साईं साधराम जी। प्यारा दोस्तो ही दुनिया फ़ानी आहे। हिन दुनिया में केर बि न रहणो आहे। नंढे वॾे ते न हूंदो आहे। हू मथियो जंहिंखे बि घुराए उहा हुनजी मर्ज़ी आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो त ही वीडियो तव्हांखे सुठी लॻे त हिन वीडियो खे अॻिते लाइक ऐं कमेंट में पंहिंजी राय लाज़मी ॾींदा ऐं जिथे बि रहो सदा ख़ुशि रहो ऐं हाणे हाकिम पाकिस्तानी खे इजाज़त ॾींदा ऐं पंहिंजी ही चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुची सघे ऐं तव्हां असांखे पंहिंजो प्यार लाज़मी ॾींदा। सिंध सलामत साथ सलामत जिथे बि हुजो।
खिलंदा मुस्कुराईंदा रहो।